ए वट छोरा निभागा सॼो ॾींहुं ते वेठो मोबाइल पियो हला घर जो कमकार न कया हे वट पैसा सामान अची विया 12 हे वट 150 रुपये मुर्गी अची विया 50 रुपया टमाटा 50 रुपया बटाला साह धाणा मुफ्त में जिंदगी फिरियारा वठी अच सॼो ॾींहुं बस हिते सुतो पियो मोबाइल पियो हला खटूं चुन सदाई बेइज्जती कंदी सदाई कॾहिं ईअं ॾिनई त पुट खे हे 5 रुपया तूं बि वठ सॼो ॾींहुं ॾाढ़ीअ सां कॾहिं पैकेज कोन्हे कॾहिं का शइ कोन्हे वञा थो वञा वठी थो अचां 150 जी मुर्गी 50,000 आलू ऐं 50,000 टमाटा धाणा मिर्च फ्री वारा हा बस यादि थी वियो न यादि रहंदो आहे मूंखे माण्हू पढ़ियल थोरो ई आहे सभु कुझु यादि रहंदो आहे हा वञा थो भाॼी वठण भाॼी चई आहे अम्मा हा 150 जी मुर्गी 50,000 आलू 50,000 टमाटा धाणा मिर्च फ्री हा यादि आहे यादि आहे हाँ यार मां 1000 ॾिनो आहे वालेकुम सलाम सारा खुशी तबे तो सही है देते सही मुर्गी 50,000 आलू 50,000 हा इते हां भाजी वठण तो वञा हा न वॾी महिरबानी न मोला तव्हां खुश रखंदो महिरबानी ये ने भागो अलाए किॾां मिलियो विसरी त कोन वई भाजी 150 जा धाणा मिर्च ऐं 50,000 गजरूं 50,000 हलो हाँ 150 धाणा मिर्च 50 गजरूं 50,000 गोगड़ू ऐं जेको मुर्गी ऐं आलू त ईअं फ्री में ॾींदा आहिनि हा यादि थी अस्सलाम वालेकुम साला खुशी न तबियत सही थी सफ़ा अगर मूंखे अम्मा पैसा ॾिना आहिनि त भाॼी वठी आहे भाई हाणे तोखां भाॼी वठणा हाणे भाॼी ॾे में यादि कयां विसरी त न वई न विसरंदी छो माण्हू खिलाईंदो दादला न माण्हू न यादि आहे यादि हाणे तूं मूंखे वटि पैसा हाणे तूं मूंखे ॾे में 150 जा सावा धाणा ऐं सावा मिर्च ठीकु आहे ऐं पंहिंजो ॿियो छा हो 50 जी मूरियूं 50 जूं गजरूं ऐं मुर्गी जो गोश्त ऐं जेके बटाला फ्री में थोरा ॾींदा आहिनि उहे विझी ॾे हा फ्री में त कुझु न ॾींदा हाँ धाणा मिर्च पैसनि जा ॾिना तोखे धाणा मिर्च पैसनि जा कोन चया अथनि कंहिं शइ ख़बर ई कोन थी पए अनपढ़ियल वञ हितां हाँ विसरी वई छा भाॼी वरी विसरी वई अल्लाह अॼु वरी पादर मूं चयो त 50 खनि हिन मां बचाईंदुसि अम्मा जे पैसनि मां उहो बि कोन बचियो भाॼी बि विसरी थी वञे न मूंखां